ॿुधाईंदासीं शहर में सफ़ाई सुथराई जे हवाले सां जेको दौरो हुयो चेयरमैन उन हवाले सां काज़ी में कहिड़ी सूरत हाल हुई सफ़ाई सुथराई जी हींअर जेको एडमिनिस्ट्रेशन तरफ़ां जेको शहर जी सफ़ाई सुथराई उन हवाले सां शहरनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। तो शुरू खां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मीर अज़हर ख़ान जते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मुंहिंजो तालुक़ु आहे। से तव्हां सुवाल कयो त बल्दियाती निज़ाम में जेको आहे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी परफॉर्मेंस कीअं रही, त बिल्कुलु नज़र न आई, सफ़ाई बिल्कुलु न हुई, कुझु बि न हुयो, नालो न ठहिराए सघिया आहिनि काज़ी अमन खे, जंहिंमें शेर मोहम्मद कॉलोनी ॿियूं कॉलोनियूं ॿुॾण जो हूंदो आहे, जंहिंमें बारिश थी त पाणी न निकिरी सघियो। दोस्त मोहम्मद कॉलोनी ॾिसंदो तव्हां त ज़िले चेयरमैन साहिब बि इन जो कुझु असां ॿुधो त हिन ते प्रोजेक्ट जे लाइ कुझु फंड वंड इशू करायो, पर अञा ताईं उहो बि न थी सघियो आहे। बाक़ी एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थिया त कुझु बहितर कमु थियो आहे सफ़ाई सुथराई जे हवाले सां, तव्हां ईअं कयो त चाराना बहितर कमु थियो आहे। बिल्कुलु मुतमिन आहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर ही जो तव्हांजो सवाल आहे त काज़ी जे अंदरि सफ़ाई सुथरा जेका पहिरियां 5 साल गुज़िरिया या वरी हाणे जेके एडमिनिस्ट्रेटर जो जेको सेटअप आयो उन जे तहत, त हाणे सभ खां पहिरियां ॻाल्हि इहा आहे त असांजो शहर अहिड़ो निधड़गो आहे जो हिते असां वटि कहिड़ी पार्टी जो हुजे उनखे वर्कर खे काउंसलर या चेयरमैन नथो चूंडियो वञे, हिते वॾेरा चूंडिया था वञनि। वॾेरो जेको आहे त वॾेर खे सेटअप सां हलंदो आहे, उहो पंहिंजे बंगले में वेठो हूंदो आहे। असांजो टाउन चेयरमैन माशाल्लाह अहिड़ो हुयो जो तक़रीबन मुंहिंजे लंडन ऐं श्रीलंका घुमियो पिए या दुबई घुमियो पिए, इहे 5 साल जा। काज़ीअब में 1 रुपए जो बि कमु न थियो आहे, काज़ी में टाउन में 1 रुपए जो बि कमु न थियो आहे। सफ़ाई कमु थियण त पंहिंजे जॻह ते सफ़ाई न थी। तव्हां बरसाति जो टाइम हुयो, 15-15, 20-20 लीटर बाज़ार जे अंदरि पाणी बीठो हुयो, जंहिंते करोड़नि जो रोज़ाना कारोबार थिए थो। हाणे जॾहिं 15-15 ॾींहं पाणी बीठो हूंदो त उते कारोबार कीअं थींदो, यानी सफ़ाई जो निज़ाम अहिड़ो आहे जो खणी चइजो 0 ते 0 हुयो। हाणे जॾहिं एडमिनिस्ट्रेशन जो जेको टाइम आयो त हुननि माशाल्लाह शहर जे अंदरि गटर लाइन ठहिराई आहे, जेके रेडियो बाज़ार जे अंदरि उन खां मुख़्तलिफ़ कानून में कमु थियनि पिया। ऐं सफ़ाई जो निज़ाम ईअं सम्झिजे जे पहिरियां खां 40% थियो आहे। पहिरियां 0 हुयो, हाणे 40% ते थियो आहे। असां वरी बि एडमिनिस्ट्रेशन साहिब DC साहिब खे गुज़ारिश कंदासीं त ख़ुशूसी असांजे शहर ते तवजो ॾिनो। सॼो हिंदा हाईवे अंदरां गुज़रे थो, हितां पूरे मुल्क जा माण्हू गुज़रनि था, त हिन जे शहर जी जिते सफ़ाई हूंदी त पूरे मुल्क में तारीफ़ थींदी आहे। असांजे काज़ीमा शहर जी सफ़ाई थियणु घुरिजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाफ़िज़ अब्दुर्रहमान, ख़तीब नाज़बाग मस्जिद, मोहतरम जामिया रहमानिया शेर मोहम्मद कॉलोनी, सदर मिलाद कमेटी नाज़बाग मस्जिद। अल्हम्दुलिल्लाह असीं पंहिंजे ज़ाती तौर ते हमेशह वांगुरु मिलाद पाक जे तयारियुनि में मसरूफ़ आहियूं। अॻु में चेयरमैननि जो जेको बल्दिया ऐं टाउन कमेटी चेयरमैननि जे हथ में हो त उहे असां सां राब्ते में हुआ। हींअर अञा ताईं असां जेके टाउन कमेटी वारा या SDM वग़ैरह असां उन्हनि ॾे एप्लीकेशनूं मोकिलियूं आहिनि, पर अञा उन्हनि अहिड़ी का गॾिजाणी कान कई आहे, न को असां सां उन जवाब में या इंतिज़ामनि मुतालिक़ को बि राब्तो न कयो आहे। सफ़ाई सुथराई तव्हां पाण हाणे असीं कहिड़ा बि चऊं त हितां चंद क़दम अॻियां हलंदव त पाणीअ जा तलाउ, मस्जिद जो गेट जेको आहे पाणी मौजूदु आहे। अॻे सम्झो ईअं त 8 आना कोताही, हींअर वरी 12 आना कोताही आहे, इहो फ़र्क़ु आयो आहे। बसि अल्लाह ताला करे त पंहिंजे हिन मुल्क, पंहिंजे हिन शहर खे जेके ज़िम्मेदारान हज़रात आहिनि उहे सिंगारीने सुठाईअ सफ़ाईअ जो एतमाम कनि। असीं उन्हनि लाइ दुआ कयूं था। अल्लाह मीडिया दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहिनि जिन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। ऐं इहा ज़रूरु रिक्वेस्ट कंदुसि तव्हांजे इंतिज़ामिया खे त तव्हां मेन शाही बाज़ार आहे, मेन प्राइमरी स्कूल आहे, हर घिटी ॾिसो गटर जा पाणी, शहर जी का बि सफ़ाई नाले में ई कान्हे, नाले में इंतिज़ामिया आहे। ऐं सिर्फ़ु इहो रिक्वेस्ट कंदुसि असिस्टेंट कमिश्नर खे, जंहिंखे हाणे हिन वक़्तु चार्ज मिली आहे, कदीर साहिब खे, कदीर साहिब जो ॾंडो खयो ऐं अंजाम खणे त सही आहे, पर हितां जा जेका इंतिज़ामिया आहिनि सभु वॾेरनि जी पुठि भराई ते आयल आहिनि, को ध्यानु शहर ॾे नथो ॾिए। सफ़ाई तव्हां ॾिसो साम्हूं तव्हांजे अॻियां मेन नेशनल हाईवे आहे, उहो ई गंद किचिरो साॻियो पियो आहे। नाले महतद हिते TMO साहिब आहिनि, ईंदा 12 खां पोइ 2 कलाक वेहंदा ऑफिस में, वरी चवंदा साईं जन मीटिंग में वियल आहिनि। मीटिंग बि DC वटि, DC पुछंदो, चवंदो मुझे तो पता ही नहीं है किसकी मीटिंग है। निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं हितां मीडिया जे दोस्तनि जो, ऐं इनखे वरी मीडिया जे थ्रू पंहिंजे CM ऐं लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर सैयद नासिर शाह खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त साईं असांजी शहर जी सफ़ाई कराए ॾियो, असांजे हिन शहर मां जान छॾायो खैरनि सां।
सिंध यूनाइटेड पार्टी तालुके काज़ी अहमद जो प्रेस सेक्रेटरी। जीअं त असल में छा आहे त अॼु सिंध धरती टीवी पारां जेको आहे सो काज़ी अहमद जे जेको आहे सो बलतियाती चेयरमैन खां वठी ऐं जेको आहे टाउन जे हींअर एडमिनिस्टर ताईं जेको सर्वे ते रिपोर्ट ठाहे रही आहे ऐं धरती टीवी जे सभिनी दोस्तनि खे माना जस्ट थो ॾियां त जेको आहे सो हिन अहिड़े दौर में ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो सिंध जा मसइला आहिनि या जेके ॿिया मसइला आहिनि उन्हनि खे उजागर करे थी ऐं अॼु बि जेको आहे सो इहे टाउन वारे मसइले ते जेको आहे सो रिपोर्ट ठाहे रहिया आहिनि। जी असल जेको पोयां 4 साल टेन्यूअर चेयरमैन साहब वारा गुज़रिया उन में त माना हिकु ज़रे बराबरि कमु न थियो आहे। एवने जे माना हुतां जेके तरक़ियाती कमनि लाइ 4 सालनि अंदरि तक़रीबन 10 करोड़ खां वधीक जेके पैसा आया उहे बि हड़प थी विया ऐं उन खां अलावा हिते को बि तरक़ियाती कमु थियो आहे अगरि थियो बि आहे त माना ठगी जे बराबरि थियो आहे। जीअं माना मिसाली ॻाल्हि का घटी ठही पई आहे उनखे मथां सीमेंट ते थोरो माना रिपेयरिंग करे उनखे वरी नओं टेंडर पास कयो वियो आहे। बाक़ी हिन मौजूदु माना जेको आहे सो एडमिनिस्टर आयो आहे त उन जे टाइम में बि साॻी पोजीशन आहे। पर अगरि उन टाउन इंतिज़ामिया खे माना जेको आहे सो ॾंडो ॾेई जेके घर वेठल मुलाज़िम हुया उन्हनि खे माना ड्यूटियुनि ते आन कयो आहे त वरी उनजे ख़िलाफ़ एहतिजाज कया पिया वञनि। पर असां माना इहो ॾिसूं था त पोयनि 4 सालनि खां हिन जेको आहे सो एडमिनिस्टर जे दौर में कुझु रुपए मां 4 आना कम बहितर थी रहिया आहिनि। पर असल में छा आहे त हितां जे टाउन इंतिज़ामिया ऐं एडमिनिस्टर पाण में सेटअप न आहे। उन करे थी सघे थो त अॻिते हली जेको आहे सो इहे कम बि न थियनि। मथां मेला जो महीनो हले पियो 12 रबिउल अव्वल आहे उन जे हवाले सां शहर में का बि सफ़ाई सुथराई न आहे। असां जेको आहे सो इंतिज़ामिया खां इहो मुतालबो था कयूं त शहर अंदरि सफ़ाई सुथराई ते ध्यानु ॾियनि। सिविल सोसाइटी अॻुवान काज़ी अहमद। असां वटि सफ़ाई सुथराई जो निज़ाम तमामु नाक़िस आहे। जेको चेयरमैन दौर में 4 सालनि दौरान को बि कमु कोन थियो, का बि सुठाई सफ़ाई कान थी। एडमिनिस्ट्रेटर जे अचण खां पोइ हिते असां टको पैसो कमु थी रहियो आहे पर उहो बि न हुजण जे बराबरि आहे। छो जो गंदगी ऐं मामला मसइला शहर में एतिरा आहिनि, एतिरो पाणी आहे गंदगी जो लॻो पियो जो माना उन ते वर्किंग न पई थिए। आया नालनि थोरी घणी सफ़ाई थी पर जेके माना हेठि ब्लॉक हुआ उहे कोन टोड़िया विया आहिनि। असां मुतालबो था कयूं त शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर कयो वञे। जो मथां ईद मिलादुल नबी अचे पई, असां मुस्लमाननि जे वॾे में वॾी ख़ुशी जो ॾींहुं अचे पियो त हिते जेको आहे शहर में सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम बहितर कया वञनि ऐं जे गोसड़ू मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पंहिंजी ड्यूटियुनि ते घुराए उन्हनि खे ड्यूटियुनि ते लॻायो वञे। जी नाज़रीन, जे तव्हां हितां काज़ीमंद शहर में ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल जेको चेयरमैन जो दौर हुयो उन में बि ख़ासि जे ख़ातिर ख़ासि सफ़ाई जो अमल सही न हुयो ऐं हींअर जेको एडमिनिस्ट्रेशन तरफ़ां जेको शहर जी सफ़ाई जो अमल आहे उहो बि तक़रीबन सही न आहे। पर पोइ बि शहरनि इहो ई मुतालबो कयो अला अख़्तियारनि खां त ख़ुदा जेको शहर में सफ़ाई जो उहो जेको इंतज़ाम आहे उहो बहितर कयो वञे। कैमरामैन मजीद सैल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।